साईं वताये फ़क़ीर जा त खोड़ किस्सा ऐं कहाणियूं हिंद तोड़े सिंध में अॻई मशहूरु आहिनि। पर साईं अॼु ही जेको किस्सो तव्हांखे ॿुधायूं पिया ही सम्झो किस्सो न पर हिकिड़ो गुफ़्तो अथव जेको इंतिहाई मज़ेदार ऐं खिलाईंदड़ गुफ़्तो आहे। से किताबनि मां असां खयो आहे त हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त वतायो फ़क़ीर हिकु दफ़े कंहिं अबरे घोड़े ते चढ़ियो काॾे सफ़र ते निकितो। से अबरे घोड़े ते चढ़ी काॾे सफ़र ते निकितो अञा अॻिते थोरो ई मस वियो त हिकु शख़्स पुछियसि त ए वताया फ़क़ीर हिन तुंहिंजे घोड़े खे छा थियो आहे? सफ़ा अबरो थी वियो आहे, मुक़ाम भेड़ो थियण वारो आहे, आख़िर माजरा छा आहे? मुंहिंजा वतायो फ़क़ीर सिफ़त माण्हू हुन चयसि वताये फ़क़ीर चए दादा छॾे ॾे हिन ॻाल्हि खे। हुन शख़्स चयसि फ़क़ीर हिन ॻाल्हि खे कीअं छॾियां, मूंखे ॿुधा सही, महिरबानी करे ॿुधा छा थियो आहे घोड़े खे? छो भला तूं दाणू पाणी कोन थो ॾींसि छा? दाणो पाणी कोन थो मिलेसि, छा माजरा आहे? साईं वताये फ़क़ीर चयो दादा दाणो पाणी त मूं वटि आहे कोन, उहो त आहे अलाह वटि, सो दाणो पाणी अलाह ॾिएसि नथो ऐं ॿिए गाह करण जी वसियत मूं में बि कान्हे जो गाह करे हिनखे खारायां हिनजो पेट भरियां। ऐं बाक़ी रही ॻाल्हि मुंहिंजो घोड़ो बि आहे खारबाज़, सो पाणी पीअण खां अञा बि ठुप जवाबु ॾेई छॾियो आहे। सो न दाणो पाणी न गाह मिलेसि न वरी पाणी पीए, पोइ भला ॾुबरो न थींदो त मचंदो धूड़। साईं मुंहिंजा वताये फ़क़ीर जे हिन गुफ़्ते ते उन हमराह खां ठेकड़ा निकिरी विया। हू खिलंदो खिलंदो पंहिंजे सफ़र ते निकिरी वियो ऐं वतायो फ़क़ीर बि जॾहिं वञिणो हुओसि उॾाई रवानो थी वियो। साईं मुंहिंजा वताये फ़क़ीर जा हिन क़िसनि जा गुफ़्ता ऐं किस्सा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजे फेसबुक पेज खे फॉलो कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।